अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। इन दुआ सां अवां जिते बि ख़ुशि हुजो, शाद ऐं आबाद हुजो। करीम रब अवां खे दामे दर में कर में सुख में सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे। आमीन सुम्मा आमीन। अवां जा मुख़्तलिफ़ नवाज़िशनामा मिलनि पिया था ऐं यकीनन उन्हनि पटाईंदड़ कोशिशि कंदो आहियां मां त जेके शयूं आहिनि, आसानियूं आहिनि, जेके सवलायूं आहिनि ज़िंदगी में, उन्हनि खे बयानु कयो वञे ऐं इहा बि कोशिशि कई वञे त हयातीअ जा जेके मोलमत आहिनि, जेके उसूल आहिनि, उन्हनि खे थोरो थोरो रिवाइव कयो वञे ऐं नंढियूं नंढियुनि ॻाल्हियुनि खे गॾु करे को उन मां को नतीजो कढियो वञे त जीअं ज़िंदगी में अॻियां जेको कार्य आहे उहो आसानी सां सरी सघे। कंहिं दोस्त लिखियो त रिजेक्शन जे बारे में ॻाल्हायो त जेको माण्हू रद्द थिए थो ऐं जेको माण्हू जेके मुस्तक़िल मतिलबु फेल्यूअर पलाए में पवे थो त उहो छा करे। हाणे यादि आहे तव्हांखे त मूं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयो, जेकॾहिं हाणे त सिलसिलो तवील थींदो पियो थो वञे, यकीनन 80s में रिकॉर्डिंग्स अची वियूं आहिनि त पुराणनि खे रेफर करणु थोरो ॾुखियो आहे तव्हांजे लाइ बि। उहे सभु महिरबानी जेके लाॻीतो ॾिसनि था ऐं मूंखे ॿुधाइनि था, मां हुनजो बि अज़त छा किरायां त उन्हनि खे यादि आहे त कहिड़े नंबर में कहिड़ी ॻाल्हि हुई कि सघो हुजे। त दरअसल फेल्यूअर उहो हूंदो आहे जेको सिंपल ॻाल्हि आहे, सादी, त जेको माण्हू हिकिड़ी लकीर खे क्रॉस न करे सघे। मिसाल तौरु कंहिंखे जेको असां चवंदा आहियूं त एग्ज़ामिनेशन में असां ईंदा आहियूं त असां वटि पोटेंशिएटेड मार्कूं हूंदियूं आहिनि त भई हेतिरियूं मार्कूं आहिनि, हिन खां पोइ जेकॾहिं हू हुनखे क्रॉस करे वियो त उहो पास में अची वेंदो। भई जेतिरो मथे क्रॉस कयईं ओतिरा ग्रेड सुठा ठहंदा वेंदा ऐं जेकॾहिं उनखे क्रॉस न करे सघे त उहो फेल्यूअर में हलियो वेंदो। ज़िंदगी में नाकामी ॿी थिए थी। ज़िंदगी में नाकामी उहा आहे जेको माण्हू को अटैम्प्ट करे ऐं उन में उनखे कामयाबी हासिलु नथी थिए, माना जेको नतीजो हू चाहे थो उहो उनखे नथो मिले त हू पंहिंजो पाण खे नाकाम सम्झे थो। असां सम्झंदा आहियूं त असांजा जेके रिश्ता आहिनि से फेल्यूअर जो शिकार थी वञनि था। असां सम्झंदा आहियूं त असां जिन सां मुहबत कंदा आहियूं उहे असांखे छॾे वञनि था। असां सम्झंदा आहियूं त असांखे वफ़ाऊं पले कोन पवंदियूं आहिनि, इन करे असां ॾाढा निराश थी वेंदा आहियूं त असां जंहिंसां मुहबत कईसीं, जंहिंखे पंहिंजे जीअ में जाइ ॾिनीसीं, उन जे अंदर में असांजी जाइ अहिड़ी सुठी छो कोन ठही सघी। मूं तव्हांखे पहिरीं बसि कयो त मां को एॾो आलिम कोन आहियां, एॾो को मूं में इल्म फज़ल जी ॻाल्हि कान्हे का जो मां तमामु को ॾाहो माण्हू हुजां जेको तव्हांखे इन जे बारे में घणो कुझु ॿुधाए सघे। पर मां सम्झां थो त जेका अहम तरीन ॻाल्हि आहे उहा पंहिंजे पाण ते वेही गौर करणु आहे। गौर करणु आहे त छा फॉल्ट आहे, छा ॻाल्हि आहे जो इहा शइ ईअं थी वञे थी। मां बिल्कुलु सम्झां थो त साम्हूं वारे जे हथ में का शइ हूंदी आहे। मिसाल तौरु एग्ज़ामिनेशन में पास करणु साम्हूं वारे जे हथ में हूंदो आहे, इंटरव्यू में सिफ़ारिश न ॿुधणु साम्हूं वारे जे हथ में हूंदी आहे। बिल्कुलु ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे। पर बहरहाल कुझु त अहिड़ो आहे न जेको पाण में न हुजे। कॾहिं कॾहिं जेकॾहिं का ज़िंदगी में किथे नाकामी थिए थी, हाणे नाकामी जा ॿ वॾा मुहारिक हूंदा आहिनि त माण्हू उन टारगेट खे अचीव न करे सघे जेको करणु चाहे थो, ऐं उन में जेकॾहिं साम्हूं वारे जे वर चढ़ियल आहे त पोइ त मां कहीं का ॿी ॻाल्हि थी वञे। जीअं एग्ज़ामिनेशन में वाइवा ॾिबी आहे न, त पोइ नसीब जी ॻाल्हि आहे त साईं कहिड़ो सुवाल थो पुछे। पढ़ी त तव्हां इलाही वेंदा आहियो, पर जेकॾहिं को कॉर्नर क्वेश्चन करे विझे त माण्हू उते नॉकआउट थी वेंदो आहे। इन करे वाइवा में सभ खां ॾुखियो सुवालु इहो हूंदो आहे त केतिरो पढ़ी आयो आहीं। इहो ख़ासि तौर ते उहे टीचर्स सुवालु कंदा आहिनि जेके चाहींदा आहिनि त साम्हूं वारे खे थोरो परेशान कयो वञे। माफ़ी सां, लेकिन मां पाण हिन फेटर्निटी जो माण्हू रहियो आहियां। मिसाल तौरु केतिरो पढ़ी आयो आहीं, चवंदो त सुठो पढ़ी आयो आहियां त कॉर्नर क्वेश्चन आहे, हमरा घुमी वेंदो, पोइ तव्हां चवंदो अच्छा तूं सुठो पढ़ी आयो आहीं। जेकॾहिं चए त मां कोन पढ़ी आयो आहियां त तव्हां हुते शुरू थी वेंदो, बाबा छो कोन पढ़ियो अथई, कुझु माइटनि जे पैसे जो ख़्यालु कयो, हीअ कयो, हू कयो, वॉट एवर शयूं ईअं ई थियनि थियूं। त बहरहाल जेका नाकामी ऐं कामयाबी जो जेको असां रेशियो ॿुधायोसीं, हुन में पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त माण्हू साम्हूं वारे जे जेकॾहिं वर चढ़ियल आहे ऐं हू तव्हांजी कामयाबी ऐं नाकामी जो तयन करे थो त इहा त हिकिड़ी ॻाल्हि बि थी वई। पर जेकॾहिं ज़िंदगी में पंहिंजे पारां का शइ अहिड़ी आहे जेका लाॻीती थींदी रहे थी ऐं जंहिंजी ख़बर कान थी पवे। ॾिसो, असांखे लहजनि जी ख़बर कान पवंदी आहे, असांखे एटीट्यूड्स जी ख़बर कान पवंदी आहे, असांखे पंहिंजे अटैम्प्ट्स जी ख़बर कान पवंदी आहे। दिलि में न कजो, थोरो ॾुखियो मौज़ू आहे पर ॻाल्हाइणु चाहियूं था। मिसाल तौरु जेकॾहिं हिकिड़े माण्हू खे रुॻो रिजेक्शन मिलियो आहे न, मिसाल तौरु चवंदा आहिनि त साईं मोहबत में हीअ बि छॾे वियो, हीअ बि छॾे वियो, हीअ बि छॾे वियो, त बाबा साईं जेकॾहिं इहे सभु छॾे विया त इहे सभई फॉल्ट ते हुया। छा असां को फॉल्ट, पंहिंजो को फॉल्ट हुई कोन न, सभु ग़लतियूं उन्हनि जूं हुयूं न। जेको वियो उहो छॾींदो वियो, छॾींदो वियो, छॾींदो वियो, त मतिलबु छाजे करे छॾे वियो, का शइ त आहे न। छा असां उहो एनालिसिस कयो आहे त असां में छा आहे। मूं तव्हां सां ज़िक्र कयो न त मिसाल तौरु नंढी नंढी शइ हूंदी आहे, उहा शयुनि जो मदार तय कंदी आहे। बहलूल अदाना थी गुज़रियो आहे, बग़दाद जे इलाइक़े सां चवनि था त हुन जो ताल्लुक़ु हुयो, या जेकर मां जियोग्राफिकल सही न हुजां त मूंखे माफ़ु कजो। त उहो कंहिं जाइ ते वेठो हुयो त हिकिड़ो शख़्स आयो जेको ॾाढो परेशान हुयो ऐं सम्झ में न पए अचे त हुन थोरी मूड़ी बची आयो, छा करे त चयईंसि त साईं बुज़ुर्ग मूंखे ॿुधाए त मूं वटि थोरा पैसा बचिया आहिनि, मां छा कयां, छा वठां जो मूंखे फ़ाइदो थिए। त बहलूल चयुसि त कारो कपिड़ो वठी छॾ। हुन सवाल जवाबु कुझु न कयो, वञी जेको बि कारो कपिड़ो हो न हुन वठी छॾियो। कुझु ॾींहंनि में बादशाह जो मौत थी वियो।
हाणे मौत थी वियो त हिकदमि सोग जो ऐलान थियो, सोग जो ऐलान थियो त कारो कपिड़ो पाइणो हो, कारो कपिड़ो पाइणो हो त कंहिं वटि कोन हो, सभु हिन वटि हुयो। चांदी थी वई, हिकदमि सभु कुझु विकिणी, ऐं पोइ त हिकदमि अमीर थी वियो ऐं वॾे हिकिड़े दर्जे ते अची पहुतो ऐं ॾाढो माल मता ऐं हुनर पंहिंजे पाण वटि गॾु करे वरितो। कुझु अरसे खां पोइ वरी जो लंघे त उहो बहलूल वेठो पंहिंजी जाइ ते ईअं पंहिंजे ख़्यालनि में वेठो, त हुन अमरा ॾाढे रऊन सां चयो, फ़क़ीर हाणे छा वठां? हुन चयो त गिदिरा वठी छॾ। उहो वियो, सभिनी पैसनि जा हुन गिदिरा वठी छॾिया। कुझु बि कोन थियो, हफ़्ते में सभु गिदिरा ख़राबु थी विया, उहो पट ते अची वियो। ॻाल्हि आहे उन लहजे जी, लबो लहजे जी, ॻाल्हि आहे उन शइ जी जेका असां कंहिंखे प्रेज़ेंट कयूं था, ॻाल्हि आहे उन सोच जी जेका मुस्तक़िल असां ऐं अवां सां हलंदी रहे थी। त माना इहो अंदाज़ो छा थो थिए त इहो छा आहे, कीअं आहे, छो आहे? रिजेक्शन्स जी जेका ॻाल्हि आहे, तव्हां हिकिड़ी शइ ॾिसो, गौर कयो। हीअ अजीब हिकिड़ो दौरु आहे ख़वातीन हज़रात, जेको असां ॿारनि खे पढ़ाईंदा आहियूं ऐं असां उन्हनि मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते ॻाल्हाईंदा आहियूं त नफ़्सियात हैरत अंगेज़ तौर ते पासा वराए थी। तव्हां ॾिठो आहे न, हिकिड़ी अजीब शइ अथव, ॾींहं में 500 तव्हां सेल्फियूं कढंदा आहियो। थोरी हुजत कयां थो, अॼु दिलि चवे थी हुजत करणु घुरिजे, हीअ आहे, हीअ आहे, हीअ आहे, हीअ आहे, हीअ आहे, एक्शन ई एक्शन आहे। पोइ जंहिंमहिल तव्हां पंहिंजो आराम सां सांत में वेंदा आहियो त तव्हांखे लॻंदो आहे त सभु ख़राबु निकितियूं आहिनि, को हिकिड़ी ॿ तस्वीर सुठी निकिती आहे, त तव्हां सभु डिलीट कंदा आहियो ऐं हिकु ॿ पाण वटि प्रिज़र्व कंदा आहियो। छा ख़्यालु आहे? जेको डिलीट कयोसीं पाण खे रिजेक्ट कयोसीं न, या रिजेक्ट कोन कयोसीं? जॾहिं असां पंहिंजे पाण खे पाण ई रिजेक्शन सिखी विया आहियूं त पोइ असांजी दुनियावी लिहाज़ कंदे सभिनी शयुनि खे कीअं था ॾिसूं? हिकिड़ी सोच आहे इहा। अॼुकल्ह जे दौर में जेका इंटॉलरेंस आहे ऐं रिजेक्शन आहे, उहा तमामु वधी वई आहे। शयुनि खे हिकदमि तव्हां जवाबु ॾेई छॾियो था, ऐं तव्हां हुनखे इन करे जवाबु ॾियो था छाकाणि त हाणे उहा शइ महसूस ई कान थी थिए न। ॾिसो, मां उतां ई शुरू कयो न, जॾहिं मां पंहिंजे पाण खे पाण रिजेक्ट कयां थो, हाणे नथी उहा शइ महसूसु थिए। ज़िंदगी में जेकॾहिं महिनतूं कमु न अचनि, मतिलबु माफ़ी सां इहो जुमिलो आहे, महिनतूं कमु न अचनि ऐं माण्हू उन शइ खे अचीव न करे सघे त डिसहार्टेड थी वेंदो आहे, यकीनन थी वेंदो आहे, दिलि टुटी पवंदी आहे। अंदरि मूंखे आवाज़ ईंदा आहिनि त मूं में कहिड़ी कमी हुई जो मां इन शइ खे नथो वठी सघां। हाणे उते जेकॾहिं उन में टॉलरेंस आहे न, बर्दाश्त जी क़ुवत आहे ऐं पंहिंजे पाण सां वेही गुफ़्तगू करण जी हैसियत आहे, त माण्हू घणो कुझु करे सघे थो। शायदि थॉमस एडिसन हुयो जंहिं 1000 ईजादूं कयूं हुयूं। चवनि था त उहो बल्ब ठाहिण में अलाए घणा 100 भेरा नाकाम वियो, ऐं पोइ जॾहिं हुन ठाहे वरितो त हुन सोचियो त मूं एतिरा 100 भेरा बल्ब ठाहिण जी टेक्निक सिखी। हाणे पॉज़िटिविटी आहे न, उहो जेको हो न हिकिड़ो त अछो काग़ज़ ऐं हुन ते हिकिड़ो कारो दाग़ लॻल हो, दर खे चयो भई दाग़ आहे, त उस्ताद चयो त थोरो हेॾां बि निहारियो त काग़ज़ बि त अछो आहे, त छाण त ॾिसो, रुॻो कराइण खे न ॾिसो। त जेका उहो कोन्हे जेको हिकिड़ो मिसाल त जेको किविल हुई सा किरे पई, वरी दाणो खणी मथे चढ़ी पई, वरी किरे पई, वरी मथे चढ़ी पई, आख़िर चढ़ी वई। रिजेक्शन तॾहिं आहे जॾहिं असां किरी ऐं पोइ न उथूं। हीउ हिकिड़ो नंढिड़ो फ़लसफ़ो आहे, ऐं इहो थी सघे थो तव्हां सम्झो त मां ग़लति पियो ॻाल्हायां, त इहा पॉसिबिलिटी आहे त मां तव्हांखे ग़लति लॻा। रिजेक्शन दरअसल उहा आहे जंहिंमें किरण खां पोइ उथण जी हिमत न हुजे। जेकॾहिं ज़रे बराबरि बि उथण जी हिमत आहे त माण्हू कॾहिं रिजेक्टेड कोन्हे को, उहो थुॾियल कोन्हे को। इंसानु जेकॾहिं पंहिंजे पाण खे संभाले वठे, उथी सघे, जेकॾहिं थोरो पंहिंजे पाण जी रिदम में अची वञे, त उहो रिजेक्टेड न आहे। ज़िंदगी 20 रस्ता खोलींदी आहे, ऐं उहे सभु जेके असां सां गॾु हूंदा आहिनि, उहे असांजे लाइ रस्तनि खोलण में ख़ासि अहमियत रखंदा आहिनि। उहे असांखे ॿुधाईंदा आहिनि, पर अॻो असांखे उहा शइ ॿुधण में अचे। ऐं कॾहिं कॾहिं अंदर में हिकिड़ा आफ़ाक़ी आवाज़ बि ईंदा आहिनि जेके असांखे गाइडलाइन ॾींदा आहिनि, पर असां उनखे ॿुधणु कोन चाहींदा आहियूं। अलाए कहिड़ी हिकिड़ी हिकायत पढ़ी मूं किथे, मूंखे रेफरेंस नथो अचे हुनजो। हिकायत इहा ई त हिकिड़ो जबल ते जेको चाढ़ू हुयो उहो मथे हलियो वियो, सो जंहिंमहिल मथां आयो त हेठि आयो पियो त हिकदमि तूफ़ान अची वियो। हाणे जबल तां हेठि लहे पियो, सख़्तु सर्दी हुजे, धुंधु हुजे, कोहीड़ो हुजे, हवा हले पई, तूफ़ान हुजे, हथ में हुजे रसी हुजे, हुन हथ ठरनि पिया, त हाणे हुनखे सम्झ में न पइजे त फ़र्श जेको ज़मीन जेका आहे सा हुन जबल जी लही त काफ़ी आयो, त केतिरो हेठि आहे, उहो जेको स्टीप क़िस्म जो जबल हो। त हुन चयो त मुंहिंजी मदद कर मौला, मूंखे रस्तो ॾेखार। त ॼण ख़ैबी हिकु आवाज़ु आयो, रस्तो छॾे ॾे। हुन चयो रस्तो कीअं छॾिया, रस्तो छॾिया त ख़बर कान्हे त हेठि अलाए कीअं आहे। त वरी चयईं त मुंहिंजी मदद कई वञे, त वरी हुनखे ईअं दिलि में महसूसु थियो त रस्तो छॾे ॾे। चयो रस्तो कीअं छॾिबो? वरी टियों अटैम्प्ट कयो हुन, त पंहिंजे अंदर खां मतिलबु मदद वठणु चाहियईं, मौला मुंहिंजी मदद कर, का दुआ कयईं, ॿ ॾहीं, त वरी हिकिड़ो दिलि में ख़्यालु आयो त रस्तो छॾे ॾे। चई रस्तो कोन छॾींदुसि। किसो मुख़्तसिर
ॿिए ॾींहुं जॾहिं सुबुह थियो रसीअ जे करे उनजो सॼो लाश जेको हुयो सो उन रसे सां चंबड़ियल हुयो ऐं ठरी ख़तमु थी वियो हुयो ऐं ज़मीन हुनजे पेरनि खां को 2 फुट हेठि हुई। हिकायतूं त अलाए कीअं आहिनि, ॻाल्हि अलाए कीअं आहे, पर सम्झ में इहा ॻाल्हि अचणु घुरिजे त रिजेक्शन जेका आहे उहा क़बूल करण सां आहे। मूं तव्हांखे अर्ज़ु कयो न, मुंहिंजो इल्मु केॾो वसी कोन्हे को, मुंहिंजो इल्मु अल्हम्दुलिल्लाह बहितरु आहे, पर जंहिं मौज़ू ते मां इहो ॻाल्हायां पियो थो उहो ॾाढो ॾुखियो मौज़ू आहे जंहिंमें तव्हां अलाए केतिरा कुंडू पासा कढी सघो था। पर ज़हन में इहा ॻाल्हि ज़रूरु रखिजो, रिजेक्शन उहा आहे जेका क़बूल कई वञे, जेका क़बूल न कई वञे उहा ज़िंदगी में कॾहिं बि रिजेक्शन थी कोन थी सघे। वरी इंशाअल्लाह अज़ीम कोशिशि कंदासीं त इन मौज़ू ते थोरो वधीक एलाबोरेट करियूं। मालिक करीम अव्हांखे ख़ुशि रखे, जिते बि हुजो अव्हांजा अङण आसूदा हुजनि, ख़ुशबू, रंग, महक, मुर्क सभु अव्हां वटि मौजूदु हुजनि। रब करीम अव्हांखे दामे दरमे कर में सुख में सिर्फ़ु पंहिंजो मोहताज रखे। इंशाअल्लाह अज़ीम ईंदड़ हफ़्ते वरी मिलंदासीं। फ़ी अमान अल्लाह। अला वाही।